अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हूॾो थी हू ॾींहुं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। क़िस्त 11। जॾहिं पखियुनि जो मथे ज़िक्र कयो वियो उन्हनि सभिनी मां दहकानी दुनिया में कांव खे वॾी अहमियत आहे। हू न फ़क़ति सिंधी अदब जो हिकु मुख्य किरदारु आहे, बल्कि असांजो फैमिली मेंबर बि आहे। सॼो ॾींहुं घर में हूंदो पियो, लुचायूं कंदो, कॾहिं कुॾ ॾेई ॿारनि खां टुकुर खसींदो, कॾहिं माईअ जी अखि वठी अटे जे पाट में चुंब हणी कढंदो। जे वस पुॼंदुसि त चाॾीअ मां ढुक बि पी वठंदो। नेरनि पाणी इन नमूने करे पोइ ठही ठुकी वेहंदो साॻियुनि जा सनेहा सुञाइण ऐं नीअ जा नियापा ॾियण। हू पियो कां कां कंदो ऐं मायूं पयूं कंदियूं, जी जी कयां ऐं ख्याता मुंहिंजो अदल अचे थो। खंडुनि संदा खीर प्यारींदी साए मुंहिंजो अबल अचे थो। सच ॿुधाए केरु अचे थो, मुंहिंजी जीजल अमड़ अचे थी, आयल माउ अचे थी। जे वर सुहाॻिण जो सुहाॻ कंहिं सैर सफ़र ते वियल हूंदो ऐं के ॾींहं वञी लाहींदो त माई पई चवंदी, अदा ख्यातल मिठियूं लातियूं लवी थो, फलाणे जो पीउ अचे थो। मायूं पंहिंजे मुड़ुस जो नालो कोन वठंदियूं हुयूं, पुट जो नालो वठी चवंदियूं हुयूं, फलाणे जा पीउ, फलाणे जो पीउ। मर्द कॾहिं प्यार मां ज़ाल खे उन जे नाले खे नंढो करे सॾींदो हो, या पुट जे नाले ते फलाणे जी माउ करे सॾींदो हो। कॾहिं हू ज़ाल खे ॻोरी या गौरी बि चवंदो हो। ख़ासि तरह जॾहिं माई पेरें भारी हूंदी हुई। सचल जे बैत में आहे, ॾाहो चढ़ी ॾार ते तो ॾिए ॾोरापा, पधरा करे इन पिरीअ जा उहो नाज़ुक नियापा, आणियो ओरापा ॻाल्हियूं ॻोरीअ खे चवे। उॾर कांगल मिसरनि संदा मिठा, लोला पचाए ॾींदी साए, वञी नियापा ॾीन शल ख़ैर हुजे न एॾा ॾींहं छो लाथऊं। चल तूं वधी ऐं वसी का ख़ैर जी ख़बर आणे ॾे, मुंहिंजा मिठा कांगा मुंहिंजा सॼण ख्याता। उन खे सिंधीअ में चइबो आहे कांग उॾाइण। जीअं हेठें बैत में आहे, आवराणा रंगुलाए मोटी काके कंधनि ते, नामिया नाए ख़ुदा जे पेर वरी हित पाए, सोढा संद साए आऊं वेठी कांग उॾायां। उमिरि जे कोट में बि त मारूअ सां उहो ई वीचारो पियो भड़कंदो हो। मारू उन्हनि जा नियापा सनेहा उन्हनि जा हाल ऐं अहवाल उहो ई त खेसि आणे ॾींदो हो। तॾहिं त भाई कंवर राम दर्द मझा दाह करे थे चयो, आऊ कांगा कर ॻाल्हि मूंखे मिठनि मारूअड़नि जी, मारूअड़नि जी साॻीअड़नि जी, साॻीअड़नि जी मारूअड़नि जी। आऊ कांगा कर ॻाल्हि मिठनि मारूअड़नि जी, आऊ कांगा। मिटनि माइटनि मारुनि ऐं साॻीअड़नि पेकनि ऐं साहुरनि में अच वञ खां सवाइ उन ई कुर्बाए ते कांगल जे आशिक ऐं माशूक जे घरनि में बि वॾी हुजत सां अच वञ हूंदी आहे। ॼण हू पंहिंजनि में वञी पहुतो। राज़ ऐं न्याज़ जा सभई सनेहा हर को संदसि ज़रिए हिक ॿिए वटि पहुचाईंदो। एॾो मुअतमद ऐं एतिरो ऊन्हो आहे जो कंहिंखे मजाल कान थींदी जो संदसि मंझु कढी सघे। आशिक ऐं माशूक जे विच में जेका बि वही वापरी थींदी, उनजो अकेलो राजदान फ़क़ति उहो ई सिंध जो सांवरो ऐं कारड़ो कां हूंदो। सवन जा राज़ ऐं केतिरनि जा दास्तान दिलि में हूंदसि। साल गुज़री वेंदा, अयाम थी वेंदा, साह सां लाहियो सीने में सांढियो वतंदो, लेकिन ॿाहिरि बाफ़ न कढंदो। केतिरो वज़ादार ऐं केॾो न राज़नि जो रखपाल आहे। जे हिकु अखर कॾहिं कढी विझे त हूंद केतिरा खून थी पवनि। ऐं केई कारी ऐं कारे ऐं कारीअ सिंध में कनि क़बीलनि में जेकॾहिं कंहिंखे मालूम थिए त फलाणू फलाणीअ ते आशिक़ आहे त माइट ॿिन्हिनि खे कारो ऐं कारी करे छॾींदा। याने मर्द कारो थी वेंदो ऐं संदन समाज में औरत कारी लेखी वेंदी। पोइ ॿिन्हिनि जो मान संदन लाइ ऐन सवाब ऐं ऐन इज़त आहे। पीउ धीउ खे मारे छॾींदो, भाउ भेण जो वेरी थी बीहंदो। जेसीं ॿई न मरंदा तेसीं खीर पीअणु पाण ते हराम करे छॾींदा। खून थिए खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जा माइट ख़ामोश थी वेंदा, दाह कूक कोन कंदो। सिंधी शाइरनि कॾहिं कासिद खां बि ख़त मोकिलण याने नामाबरीअ जो कमु वरितो आहे। मसलन सचल चवे थो, कासिद आयो कोन को कोन लिखियाऊं ख़त, जेकसि हुयसि की न की रेगिस्ताननि रत, पवहारनि पात तेल्हा मूं सां न रखियो। कासिद आयो कोन रेगिस्तानी राज ॾऊं, जो तो मूंखे तार कयो सूमरा में सोन,
मारन मुंहिंजे रूह जी हुते हू है पतो होन छियूं हिते छो न थियां अहिड़नि उताबनि सां। लेकिन सिंधी अदब जो कासिद और नमूने जो आहे। ईरानी या सिंध जे ग़ज़ल गो शाइरनि वारो कासिद निहायत आमी ऐं सतही थिए थो। हिते कासिद उहो थिए थो जंहिं साथ ऐं संगत में सॼी उमिरि गुज़ारी हुजे ऐं कांगल जहिड़ो वफ़ादार ऐं राज़नि जो रखपाल हुजे। उन ई करे ई खेसि साथीअ जे लक़ब सां यादि कयो वियो आहे। आॻियूं मोहब मिठे आॻियूं मोहब मिठे मतां का मुंहिंजी करी आॻियूं मोहब मिठे मतां का मुंहिंजी करी वेहंदो वर वठी साथी ख़बर खियनि खे। जा मामला थी वञनि केतिरनि जा कंधल आहिनि ऐं केतिरा वेठल विया ऐं के घरेतियूं मायूं मारिजी वञनि। शहर जे शाइरनि उहा समूरी ख़िज़मत फ़ारसीअ खां उधार ते आंदल कासिद या नामाबर खां वरिती आहे। ग़ज़ल गो शुअरा जी ज़ालिम जफ़ाकार ऐं खूनखार माशूकनि जा मकान ऐं कोठा भल त उहो ई ईरानी कासिद ऐं नामाबर टपे हिन नहीफ़ ऐं शरीफ़ पखीअ जो कहिड़ो कमु जो अहिड़े इश्क जे विच में काहे पवे। जंहिंजो नको आहे मुंहुं न सिर ऐं न वरी अॻु न पुठि। अॼु इश्क हिक सां सुभाणे ॿिए सां परीहं टे सां तंहिं परीहं चौथे सां ऐं सो वरी माशूक बि ज़ालिम ऐं जफ़ाकार सितमकेश ऐं खूनखार यानी निहायत ख़तरनाक ऐं अज़द ख़ौफ़नाक। हिन जो वाइपो वाहणनि सां ऐं थर वारियुनि थरे चयणनि ऐं थारेलियुनि सां। जन वटि हिकु दफ़ो जीअ में जड़ी पई त मरंदे ताईं जो सोठो सुर ते आयो ऐं क़यामत ताईं जो पेच पइजी वियो उहो पखी हक़ीक़त में ठहे बि उन्हनि जे विच में थो जेके न्यापनि आण शर्त मथसि अतरो ओतीन माणकनि संदियूं घोरूं घोरनि मोतियुनि जूं गानियूं ॻिचीअ में विझनि ऐं जन खंभनि ते हू पिरीअ जे पार ॾांहुं थर पर लताड़े झंग ऐं जबल झागे आयो उन्हनि ते जवाहरनि जो जड़ाव कनि ऐं खथूरियुनि संदा वास पोइ वेही खेसि पंहिंजे झोलीअ में झोलनि यानी वास ॾेई पोइ वेही खेसि पंहिंजे झोलीअ में झोलनि यानी पखीअड़ा पोयां लड़ा मोतियुनि संदियूं। आओ उॾामी ओॾड़ो तां झोलीअ में झोलियाएं सभेई खंभ खथूरीअ में लाखीणा लोयाएं पोइ सारो समोयाएं हिकु हिकु करे हथनि सां। सोज़ भरी सिट जा हुई साथी की न सिखियो सोज़ भरी सिट जा हुई साथी की न सिखियो मतां ॾेई लहस लिखियो जो पिणु मुको सॼणनि ऐं खेसि पांधी बि सॼो वियो आहे छाकाणि जो उहो ई साथी जॾहिं पेकनि वटां ख़ती पैगाम या पिरीअ संदे पार खां नीह संदा नामा खणी ईंदो हो तॾहिं उनखे पांधी पंधि ईंदड़ चवंदा हुआ। जीअं सचल चवे थो पांधी पहुचाए वर अरीज़ो अजीब ॾे कासिद को न चाहे मतां सोर विझे साह खे लीला ईंदो आयो पांधी अॼु पराए वरतुसि दर्द दराए जो मत वञाए आयो वञी ॾेह ॾिठो की तो संदो सॼणे चङीअ तरह चिठो पांधी ॾिनई पिरीअ खे। उहो पांधी आशिक़ जो एतिरो हमदर्द ऐं कुर्बाइतो थींदो जो ख़त में लिखियल मज़कूर ते ख़ुदि पाण बि रोई वेहंदो हो। जहिड़ीअ तरह हिन बैत में बयानु कयो वियो आहे वठी हलियो ख़त पांधी पार पिरीअ जे रोई रोई रत तंहिं हलंदे हाल विञायो कांगल जेतोणीक न्यापनि सनेहनि ॻुझ अंदर जे ॻाल्हियुनि राज़ ऐं रमज़ुनि वारनि पैगामनि लाइ मख़सूस हो ताहम कॾहिं खांसि नामाबरीअ जो बि कमु वरितो वियो आहे। लोॾींदे लामो ॾाहो ॾार चढ़ियो चवे आंदो हथ में पाण सां नीअं भरियो नामो तोॾे सारियो सॼणा कंहिं रातियां रवानू पढ़ी परवानो मूंखे जल्द जवाबु ॾे उते खेसि ॾाहो सॼो वियो आहे यानी एॾो अकुलमंद ऐं सियाणो जो जेको नामो आणे थो उनखे बि न्यापण ऐं ज़ुबानी सनेह वांगुरु लिकाए ऐं छुपाए थो। सिघो उॾामी आव तूं पखीअड़ा पिरीअ जा सभु खंभ करियाएं तंहिंजा साण जवाहर जड़ा अतर खथूरी ओतियां ॿिया माणिक तो मथाए सारे सनेहा के आणे ॾेज अजीब जा जिते अहिड़ा कुर्ब लहे जन वटि संदसि एॾो मान ऐं मर्तबो हुजे उन्हनि जे विच में छो न वेहे
उन्हनि वटि छो न रहे ऐं उन्हनि सां छो न पंहिंजा ॾींहं गुज़ारे ऐं घारे। अलगरज़ उहो मिसकिन बाक ऐं पिर फुटीअ जे विच में कांगेरे खां निकिरंदो, कंहिं ते बार कोन, पंहिंजी चुंब सां चुगे सो बि कंहिं हिकु घर मां कोन, बल्कि सॼे वेड़े वटां, जीअं को बि बोझ ऐं ॿार महसूसु न करे, छाकाणि त संदसि उसूल ई आहे त यार शातिर बा यद ना के बार ख़ातिर। सॼो ॾींहुं रिहाणियूं करे ॿारनि सां खेॾी मायुनि खे रिझाए उन्हनि खे नियापा सनेहा ॾेई मंझंदि जो हर को वञी घरनि सुम्हंदो, त बि ही ॿाहिरां वेठो निगहबानी कंदो, परे खां को ओपिरो ॾिसंदो त कां कां करे मालिकनि खे ख़बरदार कंदो। जॾहिं सिजु लहण ते हूंदो उन वक़्तु सलाम आलेकी करे वञी पंहिंजनि वथाणनि मंझि वाहेरो कंदो। असुल में त संदसि क़ौमी नालो आहे याहू कांव, पर आशिक माशूकनि ऐं वरे तिन मायुनि पेकनि जे प्यासनि ऐं साणेअ जे सिकायलनि खेसि सिक ऐं कुर्ब मंझां केई नाला ॾेई छॾिया। हाणे जॾहिं वेड़नि जे विच में चङो मुड़ुसु बणिजी अचे वेहे थो त को बि खेसि संदसि असुल वारे क़ौमी नाले सां सॾे ई कोन। सभई पिया कुर्ब मंझारूं खेसि सॾ कयूं, नित नवां नाला ॾियनि, ओ ॾाहा, ओ अदा कांगा, ओ मिठा ख्याता, ए बाबी हल अदा, ए अदा कांगल। अहिड़ीअ तरह जीअं जीअं पियो नीअं संदा नियापा ऐं ख़ैर संदियूं ख़बरूं आणींदो, तीअं मथसि वर वर कयो पिया नवां नाला रखिबा ऐं घड़ीअ घड़ीअ पयूं घोरूं घोरबियूं। हा अलबत जॾहिं खेचल कंदो, जॾहिं सुरी अची गजरनि पीहंदो या का शरारत कंदो या मुर्गोई लुचायूं करे मायुनि खे कावड़ाए विझंदो, तॾहिं लाचार हू बि कुझु कावड़ मां ऐं कुझु हुजत पारां काठीअ जो सन्हो चांबड़ ओलारे खेसि संदसि असलू के नाले सां सॾे चवंदियूं, उॾिर मारिया कारा कांव खणी किन कयो अथई। खेसि छांबड़ हणंदियूं कोन, छड़ो ड्रेॼाइण लाइ परे खां पयूं ओलारींदियूं, जीअं पंहिंजनि ॿारनि ते बि कॾहिं कॾहिं ओलारींदियूं आहिनि। अॻिते हली जॾहिं काफ़ियूं ऐं कलाम बैत ऐं ॾोहीड़ा चया विया ऐं उन्हनि में कांगल पंहिंजो पार्ट प्ले कयो, तॾहिं खेसि इहे ऐं ॿिया केतिरा नवां नाला ॾिना विया, मसलन लाखीणा, ॾाहा वग़ैरह वग़ैरह। अहिड़ीअ तरह सिंधी अदब ख्यातल जी पुरखुलूस ख़िदमतुनि जो क़दुरु कंदे न फ़क़ति संदसि सभिनी ख़िताबनि ऐं अलक़ाबनि खे तस्लीम कयो, बल्कि संदसि पंहिंजे ज़ाती किरदार खे बि ता क़याम क़ाइमु करे छॾियो। शाइरनि संदसि आदतुनि, ख़सलतुनि ऐं ख़ूबियुनि जो अहिड़ीअ तरह उजाड़ कयो ऐं संदसि किरदार जी हर पहलूअ खे एतिरनि मुख़्तलिफ़ नमूननि सां ऐं जुदा जुदा तरीक़े ऐं तर्ज़ सां नुमाया कयो, जो हू सादो सूदो सांवरो ऐं शकिल सूरत जो उहो सिंध जो हिकु मुहावरो, मोचारो पखी असांखे ॾिसणनि वाइसणनि ऐं बज़ाहिर सुहिणनि ऐं सुठनि इंसाननि खां इख़लाक़ ऐं आदतुनि, वफ़ादारी ऐं नेबह जे नुक़्ते नज़र सां हर तरह अरफ़ा ऐं आला नज़र पियो अचे, बल्कि संदसि मक़ाम एतिरो बाला ऐं बुलंद पियो मालूम थिए, जिते अॼोके इंसान जी रसाई नामुमकिन आहे।